अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे मशहूरु गुलकार क़ौमी रागी अहमद मुग़ल जी तबियत अचानक ख़राब थी वई ऐं खेसि लियाकत नेशनल हॉस्पिटल में मुंतक़िल कयो वियो, जिथे संदसि इलाज जारी आहे। ऐं ज़रियनि खां इहा ख़बर बि पवे थी त अहमद मुग़ल खे डेंगी जो मर्ज़ वकोड़े वियो आहे ऐं ॿुधायो पियो वञे त संदसि तबियत इंतिहाई ॻणिती जोगी आहे। तव्हां दोस्तनि सां गुज़ारिश आहे त पंहिंजे क़ौमी रागी अहमद मुग़ल लाइ वधि खां वधि दुआगू थींदा त अलाह ताला हुनखे जल्दी सेहतियाब करे ऐं हू मुल्क जी क़ौम जी हिकु दफ़ो ॿीहर ख़िदमत करे सघे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त सिंध जे मशहूरु ऐं क़ौमी रागी अहमद मुग़ल जी तबियत अचानक ख़राब थी चुकी आहे ऐं खेसि लियाकत नेशनल हॉस्पिटल कराची मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे पाण ज़ेरे इलाज आहिनि ऐं संदसि तबियत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे त खेसि डेंगी जो मर्ज़ वकोड़े वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां दोस्तनि सां गुज़ारिश कंदो हलां त पंहिंजे क़ौमी रागी अहमद मुग़ल साहब लाइ दुआगू थियो त जीअं हू अलाह ताला जी मदद सां जल्दी सेहतियाब थी अचे ऐं हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघे। उमेद आहे दोस्तो अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिल करे सघो। वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।